रब जलील जे बाबरकत नाम सां जेको दिलनि जे राज़ खे चङी रीति ॼाणंदड़ आहे, सेखारियो उन पाक ज़ात इंसान खे कलम जे ज़रिए इल्म जी नेमत। मौजूद तामीम हाणे असां हिन महफ़िल खे नूर सां मुनव्वर करण जे लाइ तव्हां असांजे कल्बनि ते घणी सगोरे जे रहमत जे वक़्तार लाइ तिलावत कलाम पाक जी असां दावत ॾींदासीं। हिन स्कूल में पढ़ाईंदड़ उस्ताद मोहतरम साईं अब्दुल हफ़ीज़ मेमन साहब जिन खे हू अची तिलावत कलाम पाक सां असांजे महफ़िल खे रहमत करे। मोहतरम साईं अब्दुल हफ़ीज़ मेमन साहब। وخلق الجن